अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजो पंहिंजो मूंखे चवंदा आहिनि माशूक चांडियो। अॼु सूतली सूबेदार जेको तव्हां ड्रामनि में ॾिसंदा हो, फिल्मुनि में, टीवियुनि में, जेको फ़क़ीर उन खां इंटरव्यू वठंदासीं त हुन कॾहिं ज़िंदगी में कंहिं सां झेड़ो कयो आहे या न। अचो त उन खां हाली पुछूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ैर आहे माशूक? हा ख़ैर उस्ताद, तूं ॿुधा? ख़ुशि आहे? दुआ दुआ दुआ। अॼु कीअं यादि आई मुंहिंजी? बसि मिड़े ईअं दिलि चयो त कचहरी ते वञासि। हा हा हा, ॿियो ॿुधा? चाहियां कोन वठी हथे खाली आई। उस्ताद पैसा कोन आहे। सदाई हूंदा हो कोन अथई भागा। कीअं आयो इहो ॿुधा? उस्ताद तव्हां मिड़ई कचहरी करण आयो आहे? हा। घणा ॾींहं थी विया? हा उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा ॿुधा। इहो उस्ताद कॾहिं ज़िंदगी में कंहिंसां विढ़िया हो? मां हा यार यादि न आहे, बाक़ी हाणे पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि। हा यादि कयां? हा, हिकिड़ो चकर मूं जहिड़ो कयो हा सिनेमा में। हा सिनेमा में छा आहे, जो मुंहिंजो मामो कमु कंदो न, ऑपरेटर हूंदो, पोइ उन मूंखे सिनेमा में जेको आहे तो लेडीज़ हॉल में विहारे छॾींदो त राजस्थानी फिल्म शुरू थिए। पर फिल्म अञा शुरू कोन थी त ॿ टे छोकिरा आया। हा उहे जीअं आया त उन्हनि उन्हनि सां माना झेड़ो थी पियो ऐं उन्हनि मूंखे मोचड़ा हयां। मां कोन विड़ी सघुसि हाणे, हर कूड़ हाणे। पोइ वरी मामे खे दाल ॾिनमि, मामे बि वरी मूंखे घटि वधि ॻाल्हायो त रोज़ु रोज़ु फिल्मूं छो थो ॾिनी, घर मर। हा हा इहा ॻाल्हि। बाक़ी भला ज़िंदगी में कंहिंखे मोचड़ा हईं? मोचड़ा हणण जी ॻाल्हि आहे न? हा, हिकिड़ो त कर मूंखे यादि थो अचे त 86 जी ॻाल्हि आहे या 87 जी ॻाल्हि आहे त मां बाबा जी केबिन ते वेठो हुउसि। हा माए जी केबिन हूंदी बाबे जी, सभिनी खे ख़बर आहे। उते हिकिड़ो छोकिरो आयो, उते ई उहो माए तां विड़ी पियो त माओ थोरो थोरो थो ॾींहुं हेॾां होॾां। पोइ उन सां मां विड़ी पियुसि। पोइ उन बि मुंहिंजे ख़्याल में त मूंखे मोचड़ा हयां। मां हयां कंहिंखे अॼु ताईं कोन, रुॻो खाधा। छो भला उस्ताद कंहिंखे मोचड़ा हयां ई कोन अथई छा? कॾहिं बि कोन? न, असल में ॿ चकर जेको जहिड़ो थियो ॿुधायोमांइ त मूं मोचड़ा खाधा आहिनि, हयां अॼु ताईं कोन्हनि। बाक़ी अॼु दिलि चवे थी त कंहिंखे हणा मोचड़ा। उस्ताद कंहिंखे? तोखे।